नौशर फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ दरिया खान मरी भरिसां ॻोठियो कहकात में गुलाम रसूल लाशारी मंजूर ऐं अकरम लाशारी निठण उसमें औरतुनि ऐं मासूम ॿारनि सां गॾु पंहिंजी बिरादरीअ जे भाउरनि जी मुबैना ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं साफ़ जो हुननि दाहींदे इल्ज़ाम हणंदे चयो त बासर साहिब खान लाशारी, अली गोहर, गुलाम मुस्तफ़ा ऐं साजिद लाशारी हथियारनि जे ज़ोर ते असांजे घर में गिरी चादर ऐं चौदीवारीअ जो तक़दस पामाल करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद करे घर जो अल्लाह तला बुहारे ऐं चौपायो माल काहे विया। उन्हनि चयो त हू ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि। कराची गॾा पुलिस फौरदौरान हुननि जा माण्हू गिरफ़्तार कया आहिनि। जेकी ॾोहारी हुआ उन्हनि जो इल्ज़ाम आहे त उन्हनि जो इल्ज़ाम ही असां त ॾींदे असांजो हिते जीअण जंजाल करे छॾियो आहे। दरिया खान मरी पुलिस जवाबदारनि सां ॿिचो बनल आहे। उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। उन्हनि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशर फिरोज खां मुतालबो कयो त असांजी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।